अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया HRJDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ नवाबशाह में खबर शामिल कयूं था। AK डहरी जी डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र जे सदारत में कोरोना वायरस का बचाव लाइ हिफ़ाज़ती इंतजाम करण जे सिलसिले में एक इजलास दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास में वाइस चांसलर पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी फॉर वुमेन प्रोफेसर डॉक्टर गुलशन मीमुन, एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनैद हुसैन समून, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोइनुद्दीन शेख MSPMC, डॉक्टर सईदाम बलोच, एडिशनल डायरेक्टर तालीम राजी खान जमाली, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी कुर्बान अली राहू समेत सभिनी तहलक जे असिस्टेंट कमिश्नर सेहत तालीम पॉपुलेशन ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफ़र चयो त कोरोना वायरस जा मुल्क में 2 केस ऐं सिंध सूबे में 1 केस रिपोर्ट थियण ॻणती जोगी ॻाल्हि आहे। उन करे ज़िले जे अवाम खे कोरोना वायरस खां बचाइण लाइ एहतियाती तदबीरूं इख्तियार कयूं वञनि। ज़िले जे सभिनी तहलक रूरल ऐं बेसिक हेल्थ सेंटर में आइसोलेशन रूम क़ाइमु कया विया आहिनि, जॾहिं त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी अस्पताल नवाबशाह में आइसोलेटेड वार्ड क़ाइमु कयो वियो आहे। हिन वधीक चयो त ईरान खां वापसि ईंदड़ ज़िले जे 73 ज़ाइरनि सां राब्तो करे संदन स्क्रीनिंग कई वञे। जेकॾहिं कंहिं शख़्स में वायरस जूं अलामतूं नज़र अचनि त उनखे फौरी तौर ते पीपल्स मेडिकल अस्पताल में क़ाइमु आइसोलेटेड वार्ड में मुंतक़िल कयो वञे। जॾहिं त 14 ॾींहंनि जे अंदरि ईरान खां वापसि ईंदड़ ज़ाइरनि खे अलॻि हिफ़ाज़ती जाइ ते रहाए वञे। उन सिलसिले में सभई असिस्टेंट कमिश्नर पंहिंजे तहलकनि में जाइ जो बहितर इंतज़ाम कनि। उन खां अलावा अवाम खे पिण अपील कजे थी त वायरस खां बचाइण लाइ डॉक्टरनि पारां ॾिनल हिफ़ाज़ती इंतज़ामनि तहत सफ़ाई जो ख़्यालु रखनि। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त कोरोना वायरस जे हवाले सां डिप्टी कमिश्नर कैंप ऑफिस ऐं DHO ऑफिस में एमरजेंसी सेल क़ाइमु कयो वियो आहे, जेको 24 कलाक कमु कंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।